नाज़रीन, प्रोग्रामी अवामी मसला में माया तव्हांजो मेज़बान जामशोरो खां मामली भलाई। कोरोना की वबा सबब जामशोरो ज़िले अंदर छा एक्टिविटीज़, छा इंतजामी सरगर्मियों गवर्नमेंट तरफां SOP ते अमल थे पे या न पियो थे, ऐं जामशोरो जा जेके तैलीमी इदारा आहिनि उन में छा सरगर्मियूं हली रहियूं आहिनि, अचो तो ते मौजूद इंतजामी ऑफिसरनि ऐं हितां जे अवाम जी ज़बानी ॿुधूं। मेरहाण यूनिवर्सिटी एम्प्लॉइज एसोसिएशन मेवा जे जनरल सेक्रेटरी से ॻाल्हि ॿोल कयूं था त हू अॼु हिन कोरोना जी वबा में एहतजाज करे रहिया आहिनि तैलीमी इदारे अंदरि। उन्हनि जो छा वधीक मुतालबो आहे ऐं यूनिवर्सिटी अंदरि कहिड़ी एकेडमिक एक्टिविटीज़ हलनि पियूं ऐं कहिड़ी इंतज़ामी सरगर्मियूं हलनि पियूं। जीअं त असांजी यूनिवर्सिटी में कुछ इदारा यूनिवर्सिटी वारनि कुछ ऑफिसूं खोलियूं आहिनि, जिन में वाइस चांसलर ऑफिस, रजिस्ट्रार ऑफिस, PVC ऑफिस, प्लांटेशन, इन मुख़्तलिफ़ क़िस्म जा 7-8 डिपार्टमेंट असां वटि खोलिया विया आहिनि। पर हुननि में सैनिटाइज़र या मास्क वग़ैरह जी का बि सहूलियत मुलाज़िमनि खे अवेलेबल न कई वई आहे, जंहिंजे करे इहो वायरस फैलजण जो वधीक ख़दशो आहे। ॿियो, अॼु असां हिते जेको वेठा आहियूं, असां लिविंग कैशमेंट जे लाइ वेठा आहियूं, जेको असांखे हर साल ॾिनी वेंदी आहे, जेको असांजे सिंडिकेट मां बि अप्रूव थियल आहे। पर हिन दफ़े असांजी इंतिज़ामिया हिन मसइले ते कन लाटार कयो वेठी आहे। अॼु असांखे मुसलसल 4 ॾींहं थियो आहे हिन एहतजाज में, पर अञा ताईं इंतिज़ामिया में कंहिं बि क़िस्म जो को राब्तो न कयो वियो आहे। असांजा मुलाज़िम जेके इलाही परे परे खां रोज़ हिते अचनि था, वरी हितां वञनि था, केतिरनि ई मुश्किलातुनि खे मुंहुं था ॾियनि, ऐं इन वबा जहिड़े दौर में ईअं अचणु वञणु उन्हनि जे लाइ बि ख़तरे जो बाइस बणिजी सघे थो। असां इन मीडिया जे तवसुल सां वाइस चांसलर साहब समेत वज़ीर आला सिंध ऐं आला इख्तियारियूं जेके आहिनि, मिनिस्टर आहे एजुकेशन जो या जेके सेक्रेटरी बोर्ड आहे, उन सभिनी खां इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त असांजे हिन मसइले ते ध्यानु ॾेई जल्द अज़ जल्द इहो हल करायो वञे। ॿी सूरत में असां पंहिंजे एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। अच्छा, इहो ॿुधाइजो त मेरहाण यूनिवर्सिटी में जेके कहिड़ा कहिड़ा इंतज़ामी जेके शोबा आहिनि उहे खोलिया विया आहिनि, उहे हिन वक़्तु कोरोना जी वबा में छो एॾो लाज़मी हुया त खोलिया वञनि पिया? जीअं त असां वटि प्लांटेशन ऑफिस थी वई, वाइस चांसलर ऑफिस थी वई, रजिस्ट्रार ऑफिस थी वई, डायरेक्टर फाइनेंस ऑफिस थी वई, इहे असांजूं ऑफिसूं खोलियूं वयूं आहिनि। पर इहो सम्झ में नथो अचे त हिन वबा जहिड़े दौर में हींअर इहे छो खोलियूं वयूं आहिनि, जॾहिं त तालीमी इदारा सभु बंदि आहिनि, स्टूडेंट्स बि न पिया अचनि, कमकार सभु बंदि पियो आहे, उनजे बावजूदि बि इदारा खोलिया विया आहिनि। इहे असांजी सम्झ खां बालातर आहिनि त इन्हनि खे छो खोलियो वियो आहे। जीअं त इदारो त खोलियो वियो आहे, पर उन में सैनिटाइज़र या मास्क वग़ैरह या सैनिटाइज़र गेट वग़ैरह अहिड़ी क़िस्म जी का बि शइ न लॻाई वई आहे, जंहिंसां असांखे इहो ख़तरो आहे त इन सां असांजे मुलाज़िमनि में इहा बीमारी फैलिजी सघे थी। एसोसिएशन मेवा जा सदर अली मोहम्मद छोरो इन सॼी सूरत हाल ते छा था चवनि तैलीमी इदारे अंदरि जेका मेरहाण यूनिवर्सिटी में सूरत हाल आहे, ऐं हीअ एहतजाज बि करे रहिया आहिनि, हिन जी ज़बानी ॿुधूं था। साईं, जीअं त असांजो खे अॼु 4 ॾींहं थियो आहे एहतजाज कंदे। असां पंहिंजे हक़ लिविंग कैशमेंट जे लाइ हिते वेठा आहियूं। जीअं त मूं अॻु में बि इहो चयो आहे त असांजा मसइला त काफ़ी आहिनि, लेकिन हींअर जेको सीरियस मसइलो आहे करंट असांजो उहो इहो ई आहे त असांखे असांजी लिविंग कैशमेंट ॾिनी वञे। लिविंग कैशमेंट खां सवाइ असांजो को बि गुज़ारो कोन्हे को। असांजी लिविंग कैशमेंट सिंडिकेट खां अप्रूव थियल आहे। हिकिड़ी मंज़ूर थियल शइ असांजी रोकी वई आहे। असीं इन जे लाइ एहतजाज ते वेठा आहियूं। ऐं ॿिए तरफ़ जेका अवां ॻाल्हि कई त कुझु शोबा खोलिया विया आहिनि, ठीकु आहे, असीं इन जे हक़ में आहियूं त असांजो इदारो हले, उन में कमकार थियनि, लेकिन उन्हनि ते असांजे मुलाज़िमनि जो सिहत जो भरपूर ख़्यालु कयो वञे ऐं उन्हनि खे सभु सहूलियतूं सैनिटाइज़ेशन वग़ैरह जेके बि आहिनि सभु शयूं उन्हनि खे मुहैया कयूं वञनि ऐं एहतियाती तदाबीरूं जेके बि आहिनि उहे सभु अख़्तियार कयूं वञनि त जीअं असांजो को बि ग़रीब मुलाज़िम हिन मोज़ी बर्ज़ में न विचड़े। सॼी दुनिया में हालतूं ख़राबु आहिनि, जीअं त हाणे हालतूं अञा वधीक ख़राबु थी रहियूं आहिनि। इन जे लाइ असां नथा चाहियूं त असीं को हिते वेहूं, लेकिन असांखे मजबूर करे हिते विहारियो वियो आहे। काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जिन खे इतकाफ़ में वेहणो हूंदो, लेकिन असांखे पंहिंजा मज़हबी फ़रीज़ा अदा करण खां पहिरीं पंहिंजा जेके बि आहिनि ज़िमेदारियूं पूरियूं करणियूं हूंदियूं आहिनि। ही असांजी ज़िमेदारी में आहे त असीं पंहिंजी ख़ानदान जी किफ़ालत करे पोइ वञी एतकाफ़ में वेहूं। अफ़सोस सां चवणो थो पए त असांजो मोहतरम वाइस चांसलर साहब हूं त हर ॻाल्हि में सुठो आहे, लेकिन हिन मामले ते अलाए छो साईं जन असांखे तकलीफ़ पिया ॾियनि। हिन मीडिया जी तवसत सां साईं जिन खे गुज़ारिश कनि था त साईं महिरबानी करे रमज़ान शरीफ़ जो आख़िरी ॾहों शुरू थी रहियो आहे, असांजो मसइलो जल्द खां जल्द हल कयो वञे।
तव्हां ॻाल्हि ॿुल ॿुधी हिते जे मुलाज़िम अॻवाननि जी हुननि इहो ई चयो आहे त गवर्नमेंट तहत SOP जेके ठहियल आहिनि उन्हनि ते यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे घुरिजे थो अमल बि कराइनि ऐं सिहत जे हवाले सां हुननि इहो ई चयो त जेके कुझु शोभा खोलिया विया आहिनि उन्हनि में जेको आहे सो सैनिटाइज़र मास्क ऐं जेको आहे सो एहतियाती तदाबीर जे हवाले सां यूनिवर्सिटी इंतिज़ामिया अमली क़दम खणे त जीअं वबा जी जेका सूरत हाल आहे उनखे मुंहुं ॾेई सघनि। अॼु 5 ॾींहं आहे इन AC2 जे आगन ते बीठा आहियूं ऐं असांखे तमामु हिकिड़ो गहरो ॾुख थी रहियो आहे ऐं असांजी इंतिज़ामिया जेका अञा ताईं असांजी इन मसइले खे संजीदगीअ सां नथी खणे ऐं उन गौर न कयो आहे। ही लीव इनकेशमेंट जेका मंज़ूर थियल आहे जेका कोड जो हिसो आहे पर ख़बर न आहे त हू असांखे छो नथा ॾियनि। ईद अचण वारी आहे ऐं अॼु 19 रोज़ो आहे ऐं असां इहो ॿुधाइणु चाहियूं था त असां हरगिज़ इन मसइले तां हथु न खणंदासीं ऐं पंहिंजो एहतजाज नोट कराईंदासीं। ऐं सभु यूनिवर्सिटियूं चवनि पियूं त सिंध यूनिवर्सिटी माउ यूनिवर्सिटी आहे उन जे करे उनखे शुरूआति करणु खपे उनखे ॾियणु खपे ऐं जेकॾहिं उहा माउ यूनिवर्सिटी न ॾींदी त सिंध जे हज़ारे मुलाज़िमनि खे उहा लीव इनकेशमेंट कोन मिलंदी ऐं आख़िर में क़सूरवार सिंध जो वाइस चांसलर थींदो ऐं जेकॾहिं पोइ सिंध जो वाइस चांसलर इन जो क़सूरवार थींदो त ईद खां पोइ थी सघे थो सॼी सिंध लेवल ते असां फ़तेह मोहम्मद रुफ़त जे ख़िलाफ़ु तहरीक हलायूं ऐं असां एहतजाज कंदासीं त असांखे लीव इनकेशन न मिलण में हथु वॾे मां वॾो हथु फ़तेह मोहम्मद रुफ़त जो आहे ऐं सिंध जे वाइस चांसलर जो आहे। उन जे करे असांखे ही पंहिंजो हक़ ॾियनि ऐं उन खां सवाइ जेको SOPs जी ॻाल्हि आहे ऐं सिंध जे यूनिवर्सिटियुनि में कुझु इदारा हिननि खोलिया आहिनि को बि SOP ते अमल नथो थिए। हींअर मां ॾिसी आयो आहियां आर्ट्स फैकल्टी में असांजा जेके वाटर सप्लाई जा दोस्त आहिनि असांजा उते जेके सैनिटरी वर्कर आहिनि उन्हनि खे को बि सैनिटाइज़र कोन्हे को बि उन्हनि खे मास्क कोन्हे को ऐं हिते बि हींअर हली तव्हां ॾिसो ऑफिसुनि जे अॻियां को बि सैनिटाइज़र कोन्हे रखियलु को बि सोशल डिस्टेंस कोन्हे को ऐं को बि मास्क कोन्हे को ऐं जेकॾहिं हुननि खे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार उतां जा वाइस चांसलर हूंदा उन इदारे जा अॻुवान हूंदा। सो उन जे करे महिरबानी करे तव्हां इदारा तॾहिं खोलियो जॾहिं तव्हां SOPs जे कानूननि तहत अमल कयो ऐं उन्हनि खे उहे सभु शयूं ॾियो जेके माना उन्हनि खे मिलणु खपनि। को बि अहिड़ो हिननि बंदोबस्तु किथे बि कोन कयो आहे। असांजे इन लीव इनकेशमेंट लेवल ते सॼी सिंध में मुज़ाहिरा थी रहिया आहिनि धरना लॻी रहिया आहिनि। महराण में थियो आहे सिंध में थियो आहे टंडोजाम में थियो आहे असांजी हिमायत में लाड़काणे में थियो आहे नवाबशाह में बि अॼु या सुभाणे खां थींदो ऐं सॼी सिंध कराची जे यूनिवर्सिटियुनि में बि सुभाणे खां एहतजाज थींदा। पर सिंध जे कंहिं बि यूनिवर्सिटीअ में SOPs तहत जेके बि अचनि था कमु करण त को बि उन ते बंदोबस्तु न थियो आहे अमल न थियो आहे। हिते ऑफिसरनि सिर्फ़ु पंहिंजनि ऑफिसुनि जे ॿाहिरां सैनिटाइज़र रखिया आहिनि जेके हथ धोराइनि था बाक़ी मुलाज़िमनि ते कंहिंजो बि ध्यानु कोन्हे को ऐं उहे ॼणूं रिढूं ॿकरियूं हुजनि ऐं उन्हनि ते कंहिंजो बि ध्यानु कोन्हे। मां हींअर तक़रीबन यूनिवर्सिटियूं घुमियूं आयूं आहिनि ॾिसी आयो आहियां उन जे करे उन्हनि यूनिवर्सिटियुनि ते को बि अमल नथो थिए। जेकॾहिं कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार उतां जा वाइस चांसलर हूंदा। जी बिल्कुलु फेडरेशन जे चेयरमैन मोहम्मद अली गांगरो जी तव्हां ॻाल्हि ॿुल ॿुधी हुननि जो इहो ई चवणु आहे त सिंध जूं जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि उतां जा ऑफिसर उतां जा रजिस्ट्रार वाइस चांसलर पंहिंजी ऑफिसुनि ॿाहिरां जेको आहे सो हू जेके कोरोना बचाव बाबति जेके एहतियाती तदाबीर या जेके सैनिटाइज़र मास्क आहिनि उहे रखे वेठा आहिनि ऐं मुलाज़िमनि खे जेको बि कोरोना जी सूरत हाल में जानी नुक़सानु थियो त उतां जी यूनिवर्सिटियुनि जा वाइस चांसलर ऐं उतां जा सरबराह ऐं रजिस्ट्रार हूंदा। बिल्कुलु रिशन तव्हां ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो सुवालु कयो आहे बल्कि सुवालु कोन्हे इहो हिकिड़े क़िस्म जो बाब खोले छॾियो आहे। तव्हां सभिनी खां पहिरीं त तव्हां जॾहिं हिकिड़ो सुवालु पुछो त सिंध यूनिवर्सिटी जेको SOP तहत पंहिंजा ही इदारा खोलिया आहिनि त उन्हनि ते केतिरो हू पूरा लथा आहिनि। अॼु तव्हां AC2 जो उन मेन गेट वटि बीठा आहियो जिथे SOP तहत हिकु वॉक थ्रू गेट हुजणु खपे आहे जंहिंमां जेकॾहिं को मुलाज़िम अंदरि वञे त उहो सैनिटाइज़ थी वञे आहे। ऐं ॿियो इहो आहे त अंदरि जेके बि दोस्त वेठल आहिनि असांजा उहे सभु पंहिंजी जान खे ख़तरे में विझी वेठा आहिनि। कंहिं बि क़िस्म जो को बि सैनिटाइज़र हुन वटि न आहे कंहिं बि क़िस्म जी का बि हुननि खे प्रिकॉशन कोन वठण लाइ जेके उपाउ ॾिना आहिनि ऐं हू रिस्क ते वेठा आहिनि। इहो हिकिड़ो सुवालु आहे ऐं इन जो जवाबु अथॉरिटी जेकॾहिं ॾिए त आउं सम्झां थो वधीक बहितर अंदाज़ में हूंदो। पर तव्हां पाण मीडिया जे तसलसल सां ॾिसो पिया त हिते कुझु बि अहिड़ी शइ नज़र नथी अचे। हाणे अची था वञूं असांजे SOP ऐं असांजे मसइलनि ते त असां हीअ ॾिसो था त असां हीअ सभु SOP तहत पंहिंजा निशान कढी इन ते विहारियूं था पंहिंजे दोस्तनि खे ऐं डिस्टेंस सां सोशल डिस्टेंस जेको 5 खां 6 फुटनि जो हुजे। उनखां पोइ जेको दोस्त अचे थो पंहिंजी मदद पाण जे तहत असां सैनिटाइज़र जेको ठाहियो आहे उन सां उनखे सॼो वॉश कयूं था स्प्रे कयूं था ऐं उनखां पोइ हिते विहारियूं था ऐं कोशिशि इहा कयूं था त दोस्तनि सभिनी खे मास्क पातल हुजे ऐं डिस्टेंस रखनि।
तव्हां मुसलसल चौथे ॾींहं खां वठी कवरेज ॾियो पिया, तव्हां बिल्कुलु इन शयुनि खे ॾिसो पिया त असां कीअं पंहिंजे दोस्तनि जो एहतियात कयूं पिया, उनजो ख़्यालु कयूं पिया, उनजी ज़िंदगियुनि खे बचाइण जी कोशिशि कयूं पिया। हाणे अची था वञूं असांजी तहरीक ते, त तहरीक असांजी इंतिज़ामिया असांजी लीव इनकेशमेंट रोके छॾी आहे। लीव इनकेशमेंट ॾियण खां ठुप जवाबु ॾिनो आहे। अॼु चोथों ॾींहुं हिते असांखे थी वियो आहे वेठे, ऐं रमज़ान शरीफ़ जे रोज़नि सां असांजा मुलाज़िम दोस्त हिते वेहनि था, पर इदारे जो सरबराह मोहतरम वाइस चांसलर साहिबु, इदारे जो सरबराह अमीर अली अबड़ो साहिबु, ॾाढो अफ़सोस थिए थो त माना ही असांजे मुलाज़िमनि खे माकोड़ियूं सम्झनि था, जीत जड़ा सम्झनि था। हिकिड़ो मिंट हिननि वटि न आहे त हिते अची सिर्फ़ु इहो पंहिंजे मुलाज़िमनि सां ॻाल्हाइनि त बाबा असां तव्हांजी दाह ॿुधी आहे, असीं कोशिशि कयूं पिया या तव्हांजे मसइलनि खे हल करण जे लाइ भरपूर कोशिशि आहियूं। पर हक़ीक़त थो ॿुधायांव त हिन इदारे खे ॾिसूं था त असांजा कंध झुकी था वञनि, त असां पंहिंजे मादिरी इल्मी जेकी असांजी माउ आहे, जेकी असांखे रिस्क ॾिए थी, उन इदारे में वेही असीं एहतिजाज करे पंहिंजे इदारे खे असल में साख खे ख़राबु करण जी कोशिशि था कयूं। पर छा आहे जो असांजा मुलाज़िम दोस्त जिन जो जाइज़ हक़ आहे, उहे इन इदारे जी ख़ूबसूरती में, उहे इन इदारे जे ठाहिण में, अॼु इन इदारे खे जेकॾहिं ख़ूबसूरत ॾिसो था त हिन दोस्तनि जी महिनत आहे, हिननि दोस्तनि जा रंग आहिनि। जेकॾहिं इहे दोस्त पंहिंजूं महिनतूं छॾे ॾियनि त इहे इदारा उजड़ी वेंदा। हिन इदारे जे सरबराह जो कमु इहो आहे त इन्हनि दोस्तनि जी महिनतुनि खे ॾिसी ऐं इन्हनि जे हक़नि खे ॾिसी हिननि जा हक़ हिननि जी दहलीज़ ताईं पहुचाइनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए त हेसिताईं का बि जेकी आहे पेशरफ़्त न थी आहे। अॼु असीं हिकिड़ो पंहिंजो 5 ॾींहं जे हिसाब सां लाइअमल ठाहींदासीं, ऐं असांखे उमेदु आहे त असां पंहिंजे लाइअमल में जेके गुज़िरियल 60 ॾींहं असां वेठा हुआसीं एहतिजाज में, उन में असांजा जाइज़ मसइला हुआ, उहे बि असां वरिता, कुझु जाइज़ मसइला रहिजी विया। अॼु असीं जंहिं मरहले में पहुता आहियूं त हाणे असां मरहले वार 5 ॾींहंनि खां पोइ पंहिंजी हिकिड़ी स्ट्रेटेजी चेंज कंदासीं। अॼु इनशाला शाम जो तव्हां दोस्तनि खे ब्रीफिंग ॾींदासीं पंहिंजे लाइअमल खे ठाहिण जे लाइ, ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी, मीडिया वारनि जी असीं तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं जिन सिंध यूनिवर्सिटी मुलाज़िमनि खे सुठी कवरेज ॾिनी आहे, उन्हनि जे मसइलनि खे मथे ताईं खणी वञण जे लाइ तमामु कोशिशि। बिल्कुलु तव्हां हिन मुलाज़िम अॻवान जी ॻाल्हि ॿोल ॿुधी आहे, हुननि जो इहो ई चवणु आहे त सिंध यूनिवर्सिटी समेत जेके ॿियूं यूनिवर्सिटियूं आहिनि उते 100% यूनिवर्सिटी इंतिज़ामिया तरफ़ां को बि अमल न पियो कयो वञे। सिंध यूनिवर्सिटी जा जेके आर्ट फैकल्टी आहे, ॿिया शोबा आहिनि जेके खोलिया विया आहिनि, उन ते कंहिं बि क़िस्म जो को बि अमल नाहे थियो, न सैनिटाइज़र आहे, न मास्क आहे। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ख़बर न आहे त कंहिंजे इशारे ते मुलाज़िमनि जी जान खे ख़तरे में विझी रही आहे। अचो त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खां इन मामले ते मौक़ो वठो। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं सिंध यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार डॉक्टर अमीर अबड़ो सां, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध यूनिवर्सिटीअ जे मुलाज़िमनि खे लिव इनकेशमेंट न मिलणु, ऐं ॿियो जेको आहे सो जेके ऑफिसूं खुलियल आहिनि छा उते सैनिटाइज़र या जेके कोरोना बचाव बाबति जेके सिहताबी ऐं एहतियाती तदाबीर उन ते अमल थिए पियो न पियो थिए। इनकेशमेंट हर साल मिलंदी आहे मुलाज़िमनि खे, ऐं हिन साल बि जेको असांजा हालात आहिनि पूरे मुल्क जा, बजट जा जेके इशूज़ आहिनि सभिनी यूनिवर्सिटीज़ में, यूनिवर्सिटियूं 3 महीननि खां बंदि आहिनि, असां वटि इनकम कोन्हे का, कंहिं बि ॿार जी फीस न मिली आहे, ऐं किथां बि का यूनिवर्सिटी में इनकम कोन्हे का। उनखां अलावा सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो ऐलान थियल आहे त असांखे ईद खां अॻु में पघार ॾियणी आहे 18 तारीख़ ते, उहा सभिनी मुलाज़िमनि खे ॾियणी आहे। इन जे करे बजट तमामु घटि आहे। असां मुलाज़िमनि खे चयो आहे त छो त हिन दफ़े बजट कोन्हे का, ऐं लीव इनकेशमेंट उहा जेके मुलाज़िम हूंदा आहिनि उन्हनि जे ई पघार मां कटिबी आहे। जेकॾहिं हिन दफ़े असां न ॾिनीसीं त उहा वरी उन्हनि जे पघार में अची वेंदी, उहे पैसा उनजा ज़ाया कोन थींदा आहिनि। सो असां सिर्फ़ु मुलाज़िमनि खे इहो पिया चयूं त तव्हांखे असां हिन दफ़े पघार ॾियूं था, ईद जी पघार ॾियूं था, ॿियूं सभई पघारूं असां पंहिंजे वक़्त ते ॾियूं था, ऐं लीव इनकेशमेंट हिन दफ़े न ॾींदासीं। सो उन्हनि सां असांजूं ॻाल्हियूं हलनि थियूं, इनशाला बहितर थी वेंदो। अच्छा, ॿियो जेके कोरोना बचाव बाबति जेके एहतियाती तदाबीर जेके ऑफिसूं खुलियल आहिनि उन हवाले सां छा उन ते अमल थियो आहे, या मुलाज़िमनि जेके अॻवान आहिनि उन्हनि जो इन ॻाल्हि ते जेको आहे सो तशवीश कई आहे त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया इन कंहिं बि क़िस्म जो अहिड़ो को मास्क सैनिटाइज़र न आहे जेको आहे सो विरहायो न रखियो वियो आहे, त छा उन हवाले सां तव्हां वटि अहिड़ी का स्ट्रेटेजी थी आहे? हा, असां वटि आहे। असां हिकु त सैनिटाइज़र्स आहिनि असां वटि, असां ॾिना आहिनि मुलाज़िमनि खे, पाण यूनिवर्सिटी ठाहिया हुआ, उहे बि मुलाज़िमनि खे घर ते ॾिना हुआसीं, ऐं हाणे बि जेके असांजा एम्प्लॉइज़ अचनि था उन्हनि खे असां सैनिटाइज़र लाइ चऊं था त उहे लॻाईंदा ऐं मास्क बि पाईंदा। असां सभिनी मुलाज़िमनि खे कोन घुरायो आहे। जेके बि ज़रूरी जेके असांजी जॉब्स आहिनि, मसइला कॾहिं कॾहिं वणनि खे पाणी ॾियणो थो पवे, ऐं कुझु जेके असांजो ऑफिसिस आहिनि जिन में असांखे पघारूं ॾियणियूं आहिनि, DF ऑफिस आहे, रजिस्ट्रार ऑफिस आहे, असांजी जो एकेडमिक काउंसिल जी मीटिंग आहे ऑनलाइन। सो उनजे करे कॾहिं कॾहिं मुलाज़िमनि खे घुराइणो थो पए, ऐं जिन खे घुराईंदा आहियूं उहे असांजा मास्क पाए ईंदा आहिनि, उहे सैनिटाइज़र हणंदा आहिनि, ऐं उनखां पोइ ई उहे पंहिंजी जॉब कंदा आहिनि। बक़ाया जेके बि असांजूं मीटिंग्स आहिनि यूनिवर्सिटी जूं उहे सभई ऑनलाइन थींदियूं आहिनि, ऑनलाइन क्लासिस ते असां कमु करियूं पिया। सो असां जेके बि गवर्नमेंट जी SOPs आहिनि उनखे असीं फॉलो करियूं पिया।
जी बिल्कुल सिंध यूनिवर्सिटी के रजिस्ट्रार जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो इहो ई चवणु आहे त लिविंग कैश जे मामले ते मुलाज़िमनि सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि ऐं लिविंग कैश में कंहिं बि क़िस्म ते जेको आहे सो न रोकी वेंदी। ॿिए तरफ़ हिननि जो इहो ई चवणो त सिंध हुकूमत तरफ़ां जेके SOPs ठाहियल उन्हनि ते असांजो जेको आहे सो सख़्तु क़दम खयां पिया वञनि यूनिवर्सिटीअ में ऐं कंहिं बि क़िस्म जी का बि रुकावट न आहे। जामशोरे में कोरोना की वबा सबब सिंध हुकूमत तरफां ठाहियल SOPs ते कंहिं बि क़िस्म जो को बि अमल दरामद नाहे थियो। जामशोरे जा शहरी तव्हां ॾिसी सघो था त हिते जामशोरे में जीअं लॉकडाउन जी नरमी थी आहे, नरमी खां पोइ हुकूमत तरफां ठाहियल SOPs ते कंहिं बि क़िस्म जो को बि अमल नाहे थी सघियो। हिते शहरी जेके घणे तइदाद में ॿाहिरि निकिरी आया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शहर जा माण्हू पंहिंजे ख़रीदारीअ लाइ जेको दुकान खोलियल था ख़रीदारी कनि पिया। हिते कंहिं बि क़िस्म जो न को सोशल डिस्टेंस आहे न ई वरी का अहिड़ी तव्हां जामशोरे में को अहिड़ो अमल थी सघियो आहे। शहर जे माण्हुनि खां पुछूं था त उन्हनि खे जेको आहे सो हुकूमत तरफ़ां सरकारी इमदाद मिली सघी आहे या न मिली सघी आहे। हिन ईद जे मौक़े ते शहर जे माण्हुनि खे कहिड़ी जेको आहे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। अचो त ॿुधूं था शहर जे माण्हुनि जी ज़बानी। SOPs जे मसइले ते को बि बाज़ारनि में अमल कोन्हे, उहें रश उहें माण्हुनि जी गिथ मौजूदु आहे। न को SOPs ते दुकान वारा अमल था कनि, न को ॿियो को मर्चेंट वारो अमल थो करे, न कोई असां ऐसा सेंटरनि में था ॾिसूं। पर महिरबानी असांजे चैनल तौर आवाम खे बि ऐं आला अख़्तियारनि खे बि घुर था कयो त महिरबानी करे हिन ते अमल दरामद कराए वञे, कानून खे यकीनी बणाए वञे, कानून जी इंतिज़ामिया खे अञा बि वधीक जेके सख़्तु पाउ वठणा पवंदा हिन बीमारी खां बचाव लाइ। अलाह ताला असांखे बचायो आहे, डिस्ट्रिक्ट खे अञा ताईं बचायो आहे, सेफ रखियो आहे ऐं असां दुआ घुरूं आहियूं त इनशाला इहा ईअं ई सेफ रहे। पर असां अवां जे मथां जेके फ़र्ज़ आहिनि हिकु शहरी जे माण्हुनि खे हिते राशन मिलियो आहे या न आहे मिलियो, हिते ॾाढी शिकायत बि अचनि। हाँ, राशन के हवाले से भी घणा मसला आहिनि, छो जो हिते मुस्तहक़नि जी तादाद घणी क्राइटेरिया है। जामशोरो क्राइटेरिया के हवाले से तमाम घणी आबादी रखंदड़ शहर है। ही 10 वार्डन के अंदर तकरीबन तव्हां ॾिसंदो त 75% माण्हू ग़रीब आहिनि। हिते रोज़गार करण वारा आहिनि, मज़ूरी करण वारा आहिनि, गुज़र सफ़र उन्हनि जो इन्हनि ते आहे। 2 महीननि जे लॉकडाउन जे दौरान तमामु घणी परेशानी पेश आई, पर डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन तरफां जेतिरो थियो थियण त घणो कुझु खपे आहे, पर जेतिरो थियो उहो सम्झो नामुनासिब जे हिसाब सां थियो आहे। ऐं असां उन ॻाल्हियुनि जी बि त मज़म्मत था कयूं त हुकूमत खे तवजो ॾियणु खपे जामशोरे जे अंदरि। कुझु कोन मिलियो सर, कुझु कोन मिलियो, पुछण वारो बि न आहे। जामशोरो जो ज़िलो हुन जा छा आहे, को ग़रीबनि जो मिलंदो कोन मिलंदो। असां वोट जो टाइम में हीअ कार्ड ॾिस, हीअ कार्ड में उहा ईंदासीं, साईं वोट जो मौजो त साईं तुंहिंजो असां नौकरी ॾियूं था। बाक़ी ॾुख सुख जो टाइम में कोन मिलंदो, पुछण वारो कोन आहे। असां ग़रीबनि जो हालत ॾिस, करोना बि किथे आहे, करोना बि नालो ख़ाली इहो ॿुधाए करोना करोना, बाक़ी 12,000 जो ऐलान कयो हू ॾींदासीं, ग़रीब में 1 रुपयो कोन मिलियो। इहो हालत ॾिस, पुछण वारो बि कोन आहे। हिन जो ग़रीबनि जो जेको कारोबार आहे हू बंदि थी वियो, हुनजो भैया बुख मरंदा सफ़ा। सर हिते कोरोना जी SOP हिसाब सां गवर्नमेंट हिसाब को बि अमल कोन पियो थिए। तमामु बाज़ार में ॾिसो घणी रश आहे, को सोशल डिस्टेंस कोन्हे, दुकान ते रश लॻी पई साॻी, ऐं हिते को अहिड़ो अमल कोन पियो थिए जीअं थियणु खपे गवर्नमेंट जे हिसाब सां। बि हिते तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में जामशोरे 25% माण्हुनि खे इहो एहसास प्रोग्राम आहे पैसा मिलिया जेके ग़रीब तबिको आहे। बाक़ी राशन जी जेका सूरत हाल आहे सो नाले मातर घटि, जहिड़े हिसाब सां एतिरो कोन मिलियो जेतिरो मिलणु खपे ग़रीब तबिके खे। जीअं होटल जा ॿेरा बुज़ुर्ग जेके वीचारा ग़रीब आहिनि उन्हनि खे एतिरो कोन मिलियो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियां त असांखे का बि रिलीफ न मिली आहे। जेको फंड वग़ैरह आहे पंहिंजे मिनिस्टरनि जा पंहिंजा ख़ासि जेके नुमाइंदा उन्हनि खे मिली आहे, ऐं जेको ग़रीब अवाम आहे ॾींहों ॾींहुं पोइते वेंदो थो वञे ऐं उन्हनि जे लाइ। ऐं ॿियो लॉकडाउन में जेको नरमी जे करे बि कुझु नुक़सानात थियनि था, छो त हीअ एतिरी तब्दीली इस्तेमालु नथा कनि। हे ॾिसो था तव्हां पाण रश, ऐं बराए महिरबानी करे गवर्नमेंट खे इहा अपील आहे त उन तदबीर इस्तेमालु कंदा जीअं वधीक नुक़सानु न पहुचे। असांखे राशन मिलियो आहे, न पैसा फंड मिलिया आहे, 12,000 न मिलिया आहिनि, न को राशन मिलियो आहे। इहे वरितो था बसि अलाह जे नाले ते हलंदा, बसि अलाह जो सहारो, न को हुकूमत जो सहारो आहे, न कंहिं हिते जे अमलदार जो, न को DC आहे, न केर बि न आहे। अलाह खां सवाइ केर बि करे, केर बि कंहिंखे कोन थो ॾिए। जंहिंसां पठान आहिनि, चेयरमैन लाले रहमान जा भाणजे शहदादार, उहो बि रुगो दिला था ॾेई पंहिंजे। गरीब माण्हू काॾे वञूं, बुखां काटियूं था, वेहूं था, हुकूमत असांखे कुझु नथी ॾे।
इमरान जो कुछ पैसो कान आयो आहे तव्हांखे राशन मिलियो आहे कुछ भी ना कान मिलियो आहे का शइ न मिली असांखे असांजा बच्चा भुखनि ते वंड वठी रोज़ा रखूं था अॼु असांजे अंदरि को कंहिं ॾुख न पुछिया निर्मल ताईं बर्फ़ बि मां अलाह जे नाम ते वठी खावां थी जेको असां ॾेई सघूं था मदद कयो बेवाईअ सां मदद कयो ग़रीब सां मदद कयो अॼु तव्हांखे कुझु मिलियो आहे कुझु कोन मिलियो आहे मुंहिंजा न की बेनज़ीर जा पैसा न की को इमरान जा पैसा मूंखे टको कंहिंजो कोन मिलियो आहे असां ग़रीब माण्हू रन बेवा आहियूं छा कंदव मुतालबा असांखे पैसा मिलनि असांखे घर मिलनि राशन त असांखे त हिते कोन मिलियो आहे मां ख़ुदि मस्जिद जो पेशमाम आहियां हर इंसान परेशान आहे कंहिंखे मिलियो आहे राशन रुगो ॿुधूं था त 20 रुपया सिंध खे मिलिया आहिनि राशन जे लाइ सिर्फ़ु अख़बार में पढ़ियोसीं असां ॾिठोसीं कुझु बि कोन रिलीफ नंढड़ा बच्चा परेशान जेका बेरोज़गारी वधी वई आहे कुझु ई कोन मिलियो आहे हुकूमत जे तरफ़ां जेके एहसास प्रोग्राम आहिनि आहे त तव्हां ज़िले इंतिज़ामिया जेका तव्हांजी तफ़्तीश कंदी सिर्फ़ु इहो बि ॿुधण में अचे अलाह हिनखे वधाए वाह शहर जी सूरत हाल तमामु नाज़ुक आहे SOPs ते को बि अमल न पियो थिए माण्हुनि में अवेयरनेस ई न आहे माण्हुनि खे इहा ई ख़बर न आहे त SOPs आहे छा हिते माण्हू अंधा धुंध लॻा पिया हलनि था पिया पंहिंजे लेखे हुननि खे कंहिं शइ जी ख़बर ई न आहे ऐं जेको आहे त माण्हुनि खे एतिरी बि ख़बर न आहे त को हिते को बीमारी बि आहे या को वायरस बि आहे हुकूमत त का नज़र ई कोन थी अचे जेकी इमदाद आई सो हुननि पंहिंजनि माण्हुनि खे ॾिना ख़ासि माण्हू आहे उन्हनि खे इमदाद मिली बाक़ी ग़रीबनि खे त कुझु बि न मिलियो नंबर वठी विया आहिनि नाला लिखी विया आहिनि हर शइ करे विया आहिनि माना को रिसीव न ॾिनो अथनि कंहिं ग़रीब खे कंहिं न माज़ूर खे न कंहिं आवाम खे रगो बसि ज़ोर अथनि रगो पाण खाइण ते ग़रीबनि जो ख़्यालु ई कोन था कनि बसि हाणे छा कयूं अलाह साईं हिदायत ॾिए न बाक़ी हिन जा हाल पूरा आहिनि सनाडी कार्ड या पैसा बि न मिलिया ऐं न कोई इमदाद मिलियो जाम शहर में असीं मज़दूर तबिको आहियूं जेको हींअर मजबूरीअ मां असां ठेलो पिया हलायूं सो हिन ठेले जे हलाइण जे बावजूदि बि असांखे हिन ठेले तां कढी पुलकां बेरोज़गार पिया कनि असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कोटड़ी डिप्टी कमिश्नर जामशोर जी ऑफिस जे ॿाहिरां 1 कलाक खां वधीक धरती TV जी टीम जेको आहे सो डिप्टी कमिश्नर जामशोर सां मुलाक़ात लाइ पहुती जेको इंतज़ारु कराईंदो रहियो जिन खां पोइ जेको आहे सो हू ऑफिस जे ॿाहिरां निकितो त धरती TV जी टीम खे ॾिसी हू लवाईंदो रहियो जंहिं जेको आहे सो इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो त मूंखे सिंध हुकूमत तरफ़ां जेको आहे सो पाबंदी आहे त कंहिं बि मीडिया इदारे सां न आहे ॻाल्हाइणो ऐं हुन इहो बि चयो त जेको आहे सो कंहिं बि क़िस्म जो मां तव्हांखे सवाल जो जवाबु नथो ॾेई सघां असां इहो धरती TV जी टीम जेको आहे सो नाज़रीन खे ॾेखारणु पिया चाहे त सिंध हुकूमत तरफ़ां जामशोर ज़िले में 3.5 करोड़ रुपया जेके जारी कया विया हुआ जंहिं ते जेको आहे सो आवाम खे रिलीफ ॾियण लाइ सिंध हुकूमत तरफ़ां जेको आहे सो आवाम खे राशन पहुचाइण लाइ ज़िले इंतिज़ामिया कहिड़ा क़दम खयां हुया या कहिड़ा न खयां उहा जेको आहे सॼी सूरत हाल ते असां DC जामशोर वटि पहुतासीं ऐं जेको आहे सो जामशोर ज़िले जी समूरी सूरत हाल ते असां हुन खां जेको आहे सो पहुतासीं त हुन जेको आहे सो धरती TV जी टीम खे ॾिसी हू हितां खिसकी हलियो वियो जी नाज़रीन प्रोग्राम अवामी मसला में जामशोर ज़िले में कोरोना जी सूरत हाल जे हवाले सां सिहत खाते जामशोर जे तरफ़ां कहिड़ा क़दम खयां विया आहिनि ऐं छा जेको आहे सो ॾींहों ॾींहुं जामशोर में केस वधंदा पिया आहिनि उन वाले सां छा हिकमत मिली जोड़ी पई वञे हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि DHO जामशोर मुश्ताक सोलंकी हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था हुनजो इन बारे में छा चवणु आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असांजे डिस्ट्रिक्ट जामशोर में असीं जीअं इनिशियल फेज़ ते जेके ॿाहिरां जिन जी ट्रेवल हिस्ट्री हुई पहिरें उन्हनि खे फोकस कयोसीं उन्हनि में असां क्वारंटाइन सेंटर क़ाइमु कया जेके लेबर डिपार्टमेंट जा फ्लैट्स हुया जंहिंमें 512 फ्लैट्स हुया उहे 12 खे इस्टेब्लिश कयोसीं उन्हनि में असांजा तबलीगी जमायत जा कुझु उन में रहिया हुया क्वारंटाइन सेंटर में उन खां पोइ असीं आइसोलेशन सेंटर पंहिंजे डिस्ट्रिक्ट में 2 मेन आइसोलेशन सेंटर क़ाइमु कया आहिनि जंहिंमें 200 बेड्स जो असांजो ICD जेका चेस्ट डिजीज़िस जी हॉस्पिटल आहे उन्हनि में 200 बेड 4 वेंटिलेटर उते रखिया आहिनि सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट सेवण में जेतोणीक PCR जी फैसिलिटी बि थी वई आहे असां 20 बेड जा उते बि आइसोलेशन सेंटर रखियो आहे जंहिंमें असां वटि उते 8 वेंटिलेटर बि आहिनि मौजूदु आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट जी जेतिरे क़दुरु सूरत हाल आहे त असां वटि हिन वक़्तु ताईं 590 ट्रेसिंग में आया आहिनि
कोरोना जे सस्पेक्टेड, जंहिंमें कुझु माण्हू जेके शुरू खां ट्रेवल हिस्ट्री हुई ईरान, इराक, सऊदीया, चाइना जा, उहे असां वटि रजिस्टर क्वारंटाइन कयासीं। उन खां पोइ तबलीगी जमायतुनि वारो वरी ॿियो सेट उन्हनि जो आयो। उन खां पोइ जेके एहसास प्रोग्राम में पैसा विराया, उते रिटेलर बेनिफिशरी जंहिं पैसा ॾिना वरिता या पुलिस डिपार्टमेंट, उहे टोटल असांजा अॼु ॾींहं ते रजिस्टर्ड 590 जे लॻभॻि आहिनि, जंहिंमें असां 490 जी असीं स्क्रीनिंग बि कराई आहे, जंहिंमें कोरोना जी टेस्ट कराई आहे। असांजे डिस्ट्रिक्ट में अॼु वारो जेको पॉज़िटिव केस आहे, इन समय टोटल जेके पॉज़िटिव केसिस थिया आहिनि उहे 25 थिया आहिनि, जंहिंमें 12 क्यूअर थी चुका आहिनि, सिहतयाब थी पंहिंजे मंज़िल ॾांहुं रवाना थी विया। 13 केसिस आहिनि, जंहिंमें 13 जी हिस्ट्री इहा आहे त किथां न किथां कॉन्टेक्ट में पॉज़िटिव थिया आहिनि, लोकल ट्रांसमिशन में। को हिकिड़ो माण्हू इन्फेक्टेड अची वियो, जीअं सेवण में आहे, हिकिड़ो डॉक्टर साहब हुयो जेको कराची में सर्विस करे पियो, उहो आयो पंहिंजे वालदेन सां मिलण, त उहे वालदेन में उते पंहिंजे वालिद साहब खे या पंहिंजे सिस्टर खे उहो कोरोना उन में पॉज़िटिव थियो। जीअं हाणे जेके खानपुर में रेलवे जे कॉलोनी में रेलवे जो एम्प्लॉई को 4 ॾींहं पंहिंजे कराची वेलो कंहिं पंहिंजे लोकल कंहिंजे फोतगीअ में, हाणे उहो अची वियो आहे त उनजे घर भाती बि कॉन्टेक्ट में जेके लोकल ट्रांसमिशन में पॉज़िटिव आया आहिनि, प्लस पाड़े जा बि माण्हू आया आहिनि। अहिड़े तरह सां जीअं हिकिड़ो टेकचंद आहे असांजो, उन जो बि रहे हैदराबाद में थो, ऐं उहो हैदराबाद मां इन्फेक्टेड थियो आहे, असां वटि उहो टेस्ट थियो आहे, ऐं बाक़ी हैदराबाद वारनि उन जे घर भातियुनि जो पाड़े जा टेस्ट कया आहिनि, उहे बि उते पॉज़िटिव निकिता आहिनि। त अहिड़े तरह सां हिकिड़ो हुयो जेको दुबई खां आयो, दुबई खां कराची में इन्वेस्टिगेट थियो, उते ई पॉज़िटिव थियो, जामशोरे जी लिस्ट में अची वियो आहे, को मसइलो कोन्हे। अहिड़े तरह सां असां वटि हाणे जेके केसिस अचनि पिया उहे लोकल ट्रांसमिशन में पिया अचनि, ऐं अलाह जो शुक्र आहे उहे 13 जेके पॉज़िटिव आहिनि उन्हनि में सभु एसिम्टोमेटिक आहिनि, कंहिंखे बि का तकलीफ़ कोन्हे। इहा ई अलाह साईं खां दुआ आहे त उहा इंशाअल्लाह ताला पंहिंजे टाइम ते सिहतयाब थी वेंदा। अच्छा भाई, हीअ जेके ॿिया ॿुधण में अचे पियो त तइलीमी इदारनि में बि जेको आहे सो आइसोलेशन हॉस्टल में बि क़ाइमु कया विया आहिनि, त कुझु ॾींहं सिंध यूनिवर्सिटी में बि अहिड़ा कुझु थियो हुयो। छा इन खां जे हीअ वबा वधे थी जामशोर ज़िले में खुदा न ख़ासि करे, त छा इन हवाले सां ॿियनि कहिड़ियुनि जॻहियुनि ते अहिड़ा सेंटर खोलिया वेंदा? उहो असांजो सिंध यूनिवर्सिटी में क्वारंटाइन सेंटर हुयो। क्वारंटाइन जो मक़सदु आहे त को बि जेकॾहिं शक जे सूरत में मरीज़ अचे थो त उनखे असीं 13-14 ॾींहंनि ताईं पंहिंजे कंहिं बि जॻह ते रखी सघूं था, छाकाणि जो इन वायरस जूं जेके निशानियूं आहिनि उहे 14 ॾींहंनि ताईं थींदियूं आहिनि। त उन्हनि ॾींहंनि में असीं रखियो। हिन वक़्तु असां वटि 512 फ्लैट्स आहिनि लेबर स्क्वायर जा, ऐं 512 ई ख़ाली आहिनि, असां वटि अहिड़ो कोई बि कोन्हे। ऐं असीं हिन वक़्तु रेंडमली पंहिंजी टेस्ट वधाए छॾी आहे। हर रोज़ु असां 50, 60, 70 माण्हुनि खे टेस्ट कयूं था, मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ जो, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, या जेकॾहिं अॼु जेकॾहिं पॉज़िटिव केस आयो आहे, अॼु जेको आयो आहे उन जे कॉन्टेक्ट्स में वरी असीं टेस्ट कंदासीं। ऐं असांजो आइसोलेशन सेंटर कोटड़ी जो 200 बेड जे स्ट्रेंथ जो आहे, ऐं जेको फंक्शनल आहे, ऐं असां जेको बि हिन वक़्तु पॉज़िटिव केस थींदो असीं उहो उते रखंदासीं। असां जामशोर ज़िले जी सूरत हाल बाबति जेके ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां ऐं जामशोर शहर अंदरि जेके माण्हुनि जी ॻाल्हि हुई, उहा अवामी मसइला जेको प्रोग्राम आहे हुन में खई आयासीं ऐं अवाम खे ॿुधायोसीं। ॿिए तरफ़ असां जेको आहे सो जामशोर जी यूनिवर्सिटियुनि में बि जेको आहे सो जेके उते इंतिज़ामी सरगर्मियूं आहिनि या उन खां अकेडमिक जेके सरगर्मियूं आहिनि, जेको हलंदड़ एहतिजाज हुयो, ऐं उन जे यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार समेत आला ऑफिसरनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ज़िले इंतिज़ामिया जे डिप्टी कमिश्नर जामशोर फरीदुद्दीन मुस्तफ़ा जेको धरती टीवी जी टीम खे ॾिसी लवाईंदो रहियो, मौक़ुफ़ न ॾींदो रहियो, जंहिंखां पोइ हू जेको आहे सो खिसकी वियो। उन खां पोइ जेको आहे सो सॼे मामले जी सूरत ते जाइज़ ते तव्हांखे ॿुधायूं त जामशोर ज़िले में सिंध हुकूमत तरफ़ां जेको आहे सो ज़िले जामशोर इंतिज़ामिया खे 3.5 करोड़ रुपया जेको आहे सो अवाम लाइ ॾिना विया, जंहिंखे अवाम खे राशन ॾिनो वञे। उन हवाले सां अवाम खे जेको राशन ॾिनो वियो आहे, हितां जे मक़ामी सतह ते जेके काउंसलर आहिनि या जेके मक़ामी उन्हनि ज़िले इंतिज़ामिया जा जेके वंगारी उन्हनि खे ॾिनो वियो आहे। हितां जे शहर जे माण्हुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी आहे, उन्हनि इहो ई मुतालबो कयो आहे त शहर जे कंहिं बि माण्हूअ खे जेको आहे सो रिलीफ न मिली सघियो आहे। ॿिए तरफ़ सिंध हुकूमत जी जेका SOPs ते अमल न थी सघियो आहे। जामशोर शहर जी तव्हां मेन शाही बाज़ार समेत जामशोर शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जेके फुटेज ॾिठा हूंदा त उन में जेको कंहिं बि क़िस्म जो SOPs ते अमल न आहे थी सघियो। ऐं इन्हनि सां गॾु जेको आहे प्रोग्राम अवामी इशू में तव्हांजो मेज़बान इमाम अली भलाई वधीक कंहिं ॿिए इशू सां गॾु रहंदासीं।